अल मकसूद इको साउंड शिकार पर अल मकसूद इको साउंड शिकार पर उस्ताद अता मोहम्मद शेख 0300 2684 231 वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल मकसूद को साउंड शिकार पर अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम 0332838794 बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उस्ताद अता मोहम्मद शेख हल अता अलल इंसानि हीनुम मिनद्दहरि लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअन बसीरा इन्ना हदैनाहु सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा इन्ना अअतदना लिल काफिरीन सलासिल व अग़लालन व सईरा सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम मुझा प्यारा भाइरो जेके हिन कुरान शरीफ जे मजलिस में वेठा हो या बीठा हो या आया हो, यकीनन इरादो सभिनि जो इहो या त अल्लाह जो कुरान खे ई ॿुधणो आहे। अल्लाह से कबूल फरमाए। अल्लाह से असांजा इरादा भी जाने थो, नियतूं भी जाने, दिल के अंदर जो कुछ सोचूं था
जो भरवारे के पतो ना है पर अर्श अज़ीम ते रब सही सब कुछ जाने तो तंहिं करे नियत पंहिंजो इहो ई रखूं त जीअं आया हूं रब सही का माफ़ी वठूं जेसीं जीअर आहियूं ईअं वेहूं जीअं हाणे वेठा आहियूं पलाल ते सभु गॾिजी वेठा हूं क़ुरान असांजो सरदार आहे असांजो वॾो आहे समूरनि किताबनि खां मथे आहे असांजो ईमान इहो ई आहे असांजो दीन इहो ई आहे असांजो मज़हब इहो ई आहे ऐं इन्ही जे ज़रिए असांखे इंशाअल्लाह निजात मिलंदी उहो अल्लाह जो क़ुरान मां क़बल में आयतूं आहिनि मां क़बल चइबो आहे थोरो अॻिते मां बाद माना पोइते मां क़बल माना अॻिते अल्लाह से फरमाए थो औला लक फौला सुम्मा औला लक फौला बेदीन माण्हू गुमराह माण्हू जंहिंखे क़ुरान मुंढो ई न वणे दीनदारनि जो चेहरो ई न वणे अल्लाह जे आॾे झुकण खां पूरी ज़िंदगी महरूम रहियो बिना तौबा जे मरी वियो पोइ ईअं सम्झो क़ुरान शरीफ़ उन्ही खे बदनसीब बदबख्त चवे जीअं ॿीजा तरफ़ से फरमाए थो कुतिल इंसान मा अकफर उहो इंसान आहे न कुतिल इंसान अल्लाह फरमाए शल मार पवे इंसान उन्हनि माण्हुनि खे शल मार पवे मरी वञनि बर्बाद थी वञनि जेके ना शाकिर ना फरमान आहिनि मां ख़ुदा जा जेड़ा मुंहिंजा थोरा अथनि मुंहिंजा थोरा त हे त 60 साल में त न लाहींदा पर 1000 साल उमिरि ॾियानि बि कोन लाहे सघंदा पर ही पूरी दुनिया ॾियानि बि मुंहिंजा थोरा कोन लाहे सघंदा पोइ बि मूंखे सुञाणनि कोन था वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी सोहणा पंहिंजनि खे सुञाणनि था चाचनि खे माइटनि खे सुञाणनि था उन जे सॾे ते वञनि था पर मुंहिंजो क़दुरु कोन था कनि जेॾो मुंहिंजो क़दुरु करणु खपेनि मुंहिंजो क़दुरु कोन था कनि तंहिं करे अल्लाह फरमाए थो शल मार पवे इन्हनि माण्हुनि खे इन्हनि इंसाननि खे इहे तबाह थी विया बर्बाद थी विया जन मां ख़ुदा खे मुंहिंजे दीन इस्लाम खे पुठी ॾेई हलिया विया मुंहिंजे नबी खे पुठी ॾेई हलिया विया अल्लाह फरमाए मां तो बददुआ कयांसि त तबाह थी यानी बेदीन गुमराह एकड़ो सहाबी वाइज को करे वाइज कंदे जहन्नम जा वाक़िया पे बयान करे तो उते जंजीरूं हुंदियूं कुरान में आहे डिगियूं जंजीरूं हुंदियूं माण्हू ॿधबा गिची में जंजीर जे कुतनि खे गिलबो आहे चेल में पेरनि में इन्ही मौजू ते हले पियो जहन्नम जे मौजू ते हले पियो ख़बर ई कान पई त एकड़ो सहाबी पोयों आयो चे अल्लाह जा बाना यकी जहन्नम जो गालियूं तो करे मां यकी बुधाए थो ही आयत न पढ़ी थी छा ही आयत पढ़ी बुधाए ने कुल या इबादी अल्लज़ीना असरफू ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूर रहीम अल्लाह फरमाए थो ओ गुनाहगारो ओ मुजरिमो डोयारियो तवांजा गुनाह तवांजे सामो त काफी वडा नजर ईंदा हुंदा जबल पहाड़ जेड़ा नजर अचन भलिया एडा ही हुजने पर मुझे रहमत का करी ना उम्मीद न थी गुनाह तवांजा हुंदा एडा हुंदा जो जबल खाई मथे ये तकियूंस त चोटी दिसी भी न सघूं अल्लाह फरमाए पो भी नाउमीद न थी जाए त रब न बख्शींदो या जहन्नम मोकलींदो या कावड़ जियो त हाने कावड़ खत्म कान थींदस अल्लाह फरमाए मुजा सोहना नबी उम्मत के हिया गाल समझा भला समंदर होजन गुनाह जा पर मुझे रहमत के नाउमीद न थी जो छो त मां रहमान हां मां रहम कंदो हां बानो जड़ी मुझे दर ते झुकंदो या इन आजिज़ थी कुरान जो सामो मिट्टी ते जमीन ते वेही करे इ हथरा जो खणदो त मां ढेरन जा ढेर गुनाह जा माफ करे छड़ींदो ये असांजो वेहण लख लहे आखिरी ये चवंदा न लख लहे करोड़ त ॾिठा ई नथा से लख लहे ही जेको वेठा आयो न शादियुनि ते कांड मिलंदी आ कुर्सियूं स्पेशल मानी स्पेशल सही थाव स्पेशल पो भी कोई वेहंदो ना है खाई अध गावरो हर को भजी वेंदो है स्कूटरन ते और कुरान बुधण ला चादरन में चावर सही हथन में लप में आयो भी ठीक आ चादर मिलियो भी ठीक आ थालड़ी मिली भगल सगल भी ठीक आ पाठरो मिलियो भी ठीक आ जाते ब वेहंदा होते पंज वेहंदा होते हर को पे भजंदो प्लेट खणी ही वेंदो हिते चावर खाइंदा पानी कोने परवाना है पेट में चावर विधी वरी मैदान कुरान जो सामो बैठा रब ई बटे करो तू जो ही हुक्म त खाओ रोजी मुहजिया तवा खाओ असा खाई आया हूं पर पो भी कुरान के कोन छड़ींदा से रब पिछा वारी में जेका दुआ थींदी उनी में मां हिकड़ो घर वनी छा कया जड़ी त सब मुसलमान बैठा हन इनन के अलाए छा न छा मिलंदो तै करे इनी हिस्से जला मां भी बैठो हां रब जिते समूरन खे दे त मां जेड़े गंदे के भी जा मां जेड़े डोयारी
पोयारी के जाए मां पान को चवा पूरी दुनिया जा मानू मु का भला मां मुजरम टाप कर जे जो हां पर मुजा रब तुजी रहमत को टाप जिया तो मुजा गुनाह तुजी रहमत के मुकाबले में ई ने जे समंदर मां एकड़ो कतरो बाहर करजे समंदर खुटंदो ना रब जे मुखे माफी दींदे तो तुजी रहमत खुटंदी काना अल्लाह फरमाया बाना सच चयो थी ही त तू हिक हां पर जे करोड़े अचो गुनाहगार मां करोड़न के माफी देण ला तैयार वठंदो माफी इरादो आहे पक्को सफा जो इंशाअल्लाह माफी हिन मल त मिली हुंदी सुबह को वठी कुरान जो वाइज इन त हाने वरी माफी मिली अचे खड़ो भी जुज़ खड़ो भी हल्का जुज़ नहीं माफी मिलती माफी मिली वई बस हलो हलो तू त वींदे पर पोयन के अलाए छा मिले पो करे समझंदा आयो कि न कोन पोया जेके वेठा आहिनि न के बि त अञा कुझु मिलंदो न मुंहिंजी रहमत कुशादी बाक़ी रहो तकलीफ़ूं दुख में आहिनि दुनिया में सिजवा काथे हुयो हाणे काथे आहे सही अॻे में काथे हो हाणे काथे आहे असां कॾहिं खिलऊं था कॾहिं रोऊं था करी सेहता करी लेटिया पिया हूं अल्लाह फरमाए बाना शुक्रियो मुझो अदा कर मुके सबर कर ए मुझो नालो याद कर मुके सड जेड़े हाल में सड़ी दे मां रब ओड़ो ही चंगी शे घुरदे मां दीदो एक शे ना सजो दी घुरंदो तो मां देण ला तैयार बाकी दुख त नबियन के भी आया जो दुख नबियन के भी आया असां थोड़ी तकलीफ थींदा परेशान थींदा हूं अदा परेशान ठीक आ मानू थींदो पर पो मस्जिद में हलियो वने कुरान पढ़े जिक्र करे नफिल पढ़े दुआ घुरे इंशाअल्लाह अल्लाह फरमाए तो परेशानी माथो दूर करे हजरत यूसुफ अलैहिस्सलाम खूह में हो काते बा खूह में होयो या न हो अंदर खूह में होयो तकलीफ न हुंदस तवा त जमीन जे मथों वेठा आयो खूह जे अंदर भी उछलियोस मथों चोलो भी लाठोस पुठी उघाड़ो जेको हजरत याकूब जे भाकुर में वहण वारो नंढो कुल्ले ते खण वारो नंढो गिरो भनी खरण वारो नंढो यूसुफ ही उठे त बाबो ही तके यूसुफ ही वने त याकूब अलैहिस्सलाम ही निहारे यूसुफ अलैहिस्सलाम ही वने त याकूब ही निहारे एडी मोहब्बत हुई अल्लाह फरमायो केडी भी मोहब्बत हो जई पर रोए जरूर ता त पोयन के भी तसल्ली ते त नबियन के भी खुदा रोयो त मां केरो ठका थियो यूसुफ अलैहिस्सलाम खजी वयो धाड़े ल बाहर न आया पंजा भायर खणी में खूह में सटियो मुख्तसर किस्सा खूह में सटियो त अल्लाह से जिब्रील हुक्म क्यो यूसुफ के तो पर दियो आराम सा विहारियो मुझे यूसुफ के जे पी जे झोल में वेंदो मजे सा ई आराम सा विहारियोस ई परन जे हेठों अंदर तरे में विहारियोस का तकलीफ बटरेडी जो रहो आया काफले वाला ढोल में तो पानी जला हे चिमड़ी पियो बाहर जो निकतो तो सुभान अल्लाह काफले वारन जे दुनिया में बेड़ो हसी न हो नंढो बार जेको यूसुफ अलैहिस्सलाम के खुदा हुस्न दिनो दिसी करे खुशी में ट्रपा पियो दे तो वञो ता व्यापार ते खारकू विकणन छुहारा विकणन हाने त मां आसूदो थींदुम इयो छोकरो मिलियो आ इयो वञी करोड़न लखन में विकणंदो मुझी जिंदगी ठही वई अल्लाह फरमायो इयो विकणन जेड़ो ना है जो कीमत कोई करी न सकंदो छो त इनी के जोण वारो जेको नबूवत जो ताज मां दियां थो इया इयो ताज को पूरी दुनिया ॾो भी न मिले आसमान जमीन ॾो भी न मिले हाल फिलहाल खणी जरूर वञो जीअं हिन जी इज्जत कंदो ती मां खुदा तव्हां ते रहम कर मिस्र में वयो किथे बाबा ये सामान पयो यूसुफ अलैहिस्सलाम ही बैठो आ खरीदार चंदा विकणन जे ला सामान बणजी वियो सामान सामान दुख जेरी गाल आहे नबी तो विकाम जे नबी बणजण वारो नबी तो विकाम जे खरीद केर तो करे अजीज मिस्र जेको वजीर दिफा है उहो तो खरीद करे जो तो पैसो जाम हो अजीज मिस्र खरीद करे टे पियो तो बस एड़ो हसीन तो मां जिंदगी में न ॾिठो में घरवारी ॾेठी पहुतो ज़ुलेखा चे गाल बुधु हे असांजो पुट आ असांजो बचड़ो आ अकरीमी मसवाया ज़ुलेखा इन ते कावड़ भी न कजाए ज़ुलेखा इन के तकलीफ न ॾिजाए ज़ुलेखा इन के न चइजाए त बिस्तरा विछा या बुहारी दे ना बानो जरूर वठी खरीद त करे आयो आसे पर बुधु ए तुंजो मुंजो भी सरदार आ इनजी वडी इज्जत कजा या इज्जत अल्लाह दे इज्जत जोर सा न वठ बिया रब ही ॾियारी पैसन सा न मिलंदी अल्लाह ॾियारी ठीक है इज्जत मिली वई नंढो हो गुल जेड़ो हो हलदे 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 वॾो थियो जवानी ते जड़ी पहुचियो त ज़ुलेखा के भी औलाद कान ही
ज़ुलेखा जे दिल में इहा ॻाल्हि अची वई एॾो हसीन जो पूरे मिस्र में मां मिस्र घुमी वई आहियां ज़ुलेखा पई चवे एड़ो हसीन बार कंहिं वटि न मिलियो आहे हाणे जवानी में आहे मुड़ुसु मुंहिंजो सॼो ॾींहुं घार ऑफिसनि में मां छो न गुनाह जो इरादो हिन में रखां हाणे अम्मा ज़ुलेखा खे इहा ख़बर न आहे त हिन जे जिस्म में गुनाह आहे ई कोन हिन जी नज़र बि करे गुनाह ते न पई आहे हिन खे गुनाह जो पतो ई न आहे जी नंढड़ो ॿार ॼमे नंढड़ो ॿार सगीर के गुनाह जो पतो ही ना है गुनाह के जाने को न नबी ये गुनाह को पाक हूंदा एॾो हसीन सोनो पो छा थियो फैसलो के बस जगह है ओने वठी वञस जगह एड़ी हुई जो कमरे मथो कमरो कमरे मथो कमरो ए गाल मुंजी ना है जो हे रब जो मिठड़ो कुरान रखियल है कुरान शरीफ वरावतहु लती फी बैतिहा नफ्सिही वगलकतिल अबवाब कुरान तो फरमाए वरावतहु लती फी बैतिहा वगलकतिल अबवाब कालत हैतल कुरान पाक ऐलान करे फरमाए तो ज़ुलेखा चे यूसुफ हेडे हा हज़रत यूसुफ पोयो वने तो लेकिन कुरान सीने ते अकल में वारो जी हज़रत यूसुफ के खबर पवे हा त ज़ुलेखा के दिल में बीमारी आ अगते हली करे कान का गाल बुरी कंदी मां चा तो टुकड़ा टुकड़ा थी वने ज़ुलेखा ने पुछा न वने हा छो त सीनन जे राज़न के जान वारी ज़ात जो अल्लाह जी आ हज़रत यूसुफ की खबर काई नहीं पोयो थो वनी हिया जो वने तो त लाई थी तो लगन एडो सोनो आ छड़ो गालाई तो वथे त दुश्मन बे हैरान थी वने त हिन के धक केरो हणे केडो सोनो आ मुझे सोने फरमायो मां मेरा ते मूसा यूसुफ मिलियो एडो सोनो हो अल्लाह से जहान जो अध जहान जो हुस्न यूसुफ के दिनो हो अल्लाह से इनके एडो तो सोहणो करे पैदा कयो पर कलमे वारो मता ते घबरा जी वनी मता इते ही दंग पियो तो हुस्न पूरो थियो ना हसीन अन्ना बेवा जो असा जो नबी आ सोहणो अन्ना बेवा जो असा जो नबी आ हसीन जो सरदार असा जो नबी आ सोहणन जो सरदार असा जो नबी आ मुझे यूसुफ के अध मिलियो पर मुझे मिठड़े मोहम्मद अरबी के जो पूरी दुनिया में यो हुस्न न हो जो को मुझे मोहम्मद अरबी कल्ला ॾियारे छड़ियो अल्लाह फरमाए सोना हाने बस हुस्न जो आखिरी दंगा तुझे मथा वरी क़यामत ताईं हसीन बार में पैदा न कंदुम जेड़ो सोहणो मां मोहम्मद करीम के हुस्न ॾेई पैदा तो क्या जो असान नबी पूरी कायनात जे हसीन जो सरदार हज़रत यूसुफ वने थो ज़ुलेखा न्यू थी हले ज़ुलेखा के यकीन आ त यूसुफ काडनो ही तो छो तो ज़ुलेखा में जवान हुई दादी हसीन ही यूसुफ त पांजो मट पाण हो ज़ुलेखा के यकीन हो त अज मसलो जरूर थे ही थे छो त मूसा गड्डा बे चारो ही ना है हिकड़ी कोठड़ी बी कोठड़ी त्री कोठड़ी दरवाजे के तालो हिक तालो दो तालो टिन तालो हंदे हंदे सते कमरे में ज़ुलेखा पहुती त यूसुफ अलैहिस्सलाम में पयो पहुतो यूसुफ जो ख्याल हो त को सामान खणाईंदी को कम चवंदी छो त यूसुफ के केड़ी खबर जड़ी सते कमरे में यूसुफ पहुतो होते यूसुफ कमरो नंढड़ो आ ज़ुलेखा पी रही यूसुफ होड़ा बीठो आ हेडे नथो अचे ज़ुलेखा इनी सोच में आ त मां चेहरे दे तकियां से जरूर मुंडे निहारींदो अख मुंह में लगी विंदस त पाण सुरींदो छो त मुर्ती भी जवानी आ मां भी हसीन औरत हां वजीर जी घरवारी हां लेकिन कलमे वारो कुरान सामो रखला 10-15 मिनट ज़ुलेखा तके थी इंतजार में आ पर मुझे यूसुफ साईं जो नज़र बई हेठ चौक मथे को तो हेठ लगल हुन के यकीन आ औरत रे तकड़ो ही ना मुझो फैसलो थे ज़ुलेखा हैरान थी वई असा शर्म न थो चई तकण हां साईं पान के हया थे मानू के पान के हया थे छोरे के ते छड़ पर अछिन डाड़ वारन में खरिया नवाबशे में रेलगाड़ी वींदी पकड़ो कुराड़ो छड़ो औरतन जो गाड़ियों दिसे दबा औरतन वारा दबा आखिर एकड़ी दी मां जो लतुम ते के वरतो पुलिस वारा वठी बदी छाए ते ने के बीमारी महीनो थियो तस छड़ो रेल के दिस हां पुछेस हथ छाई तू चंडराई भी छडे आ यूसुफ तो के लख सलाम यूसुफ जेहो नालो थी तेहो तू सोहणो आ जेड़ी नबूवत तो के मिली आती रब तो के बचायो
यूसुफ अलैहिस्सलाम बीठो आ मोह हेठा ज़ुलेखा हेॾां बीठी आ अखियूं मथे देर देर सां समझी वई त मुड़स बि ईंदो हे त मोह ही मथे नथो करे अख मथे कोन थो करे छा थी चवे यूसुफ जे छा मसलो आहे कालत आई तलक काल माज़ल्लाह इन्नहु रब्बी आसन मसवाया इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून ज़ुलेखा हैरान थी वही चवंदी पई आ ओ यूसुफ चजी ज़ुलेखा हुक्म कर केड़ो कम आ जे यूसुफ तो में बे कम त कोनी पर हिन मर्जी सां मां हिते पहुती आ यूसुफ मां वडी मेहनत करे ताला देई आई आ यूसुफ मां वजीर जी घरवारी आ यूसुफ मां आम औरत ना आ यूसुफ मां मिस्र में इज्जत वारी एकड़ी छोकरी आ जे अम्मा मुजी भेण मुजी पो मां छा क्या जे यूसुफ गाल बुध थोड़ो मारे आ जे मकसद ला मां हिते आई आ हज़रत यूसुफ समझियो त ये छो थी चवे ते हेडे आ जे ज़ुलेखा गाल बुधी थी किन्ना मां बे मामूली मानू ना आया जे मुजी जवानी ॾिसी करे चरी न थी मुझे हुस्न ॾिसी करे चरी कान थी गाल बुधो ज़ुलेखा चस पे यूसुफ गाल बुधो तुझो अखियूं ॾिसी करे मां हिते तो के वठी आई आ हज़रत यूसुफ फरमाया ज़ुलेखा ॿिनि ॾींहंनि खां पोइ मरी वेंदुमि ये अखियूं मुंहिंजूं पाणी थी वेंदई ज़ुलेखा अखियूं ही फानी अखियूं थी ही बका वारियूं कोन थी सियाणा थी जे यूसुफ तुझो चेहरे जो मटू ही कोने फरमाया ज़ुलेखा अल्लाह जी ज़ारो कसम सभाणे यूसुफ ते मौत ईंदो ही चेहरो मुझो खत्म थी वेंदो जीत खाई वेंदा ही हथ मुझा कोन रहंदई ही हुस्न मुझो कोन रहंदई उनी हुस्न सां हसीन सां वास्तो रखो जेके बकाई बका होजे मां त अॼु न सुभाणे डहण वारो आ चए पर छा हुजे माडे आ फरमाए छा बि जे तोरे में ईंदुमि उन मल गोड़ारे फरमाए मोया रब हाणे मां कारे वञा अल्लाह मां यकी धिकन में आ अबे को धार थियो त यकी मारुन में आ कदी खूह में आ करी बाहर कुटींदा वतन ता अल्लाह ओए मारन आसान ओए चाकू मुंह के सस्ता ओए खूह में सट मुझे ला आसान पर ही त कबीरो गुनाह है पर खतरनाक गुनाह है मुझे वडन में ना है मुझे घर में ही कोने मां करियो गुनाह डिठो ही कोने जे काल माज़ल्लाह इन्नहु रब्बी आसन मसवाया जे ज़ुलेखा गाल बुधो तुझे मुर्स मुजी वडी खिदमत कया ज़ुलेखा तू मुजी वडी खिदमत कई थी ज़ुलेखा जे घर में पानी पीबो आ उनी में ने घरा मानू न थींदो आ ज़ुलेखा तोने घर में मानी खादी तम तवाने घर में मां रहो आयो आ तवाने घर में खिदमत में कया ज़ुलेखा गाल बुधो मौत मंजूर आ मरंदम पर तोड़े सरण ला तैयार ना है इम्तिहान है या नहीं सही आहे या नहीं असां जड़ो चंगो फसल ॾिसो न हिंदाणा जान तैयार थिया चंगा भला दुआ यकी रब्बना आतिना अल्लाह में को माफ कर अल्लाह कने माफ कर सत हिंदाणा पटियूं सांजी का पो घर तो माफी मिली विस न छड़ींदो मुसलमान केड़ो भी आहे ठीक भी आहे पर वरी भी गलती जो घर सलाम आ यूसुफ ज़ुलेखा चस भला वींदे कारे मुके बुधाया त सही ताला लगा पेन चाबी मुंह वटन कमरा बंदन कारे वींदे वरी गोड़ा रे रब हाने मां कारे वन्या हुक्म तो यूसुफ गाल बुधो हाने डोलण भजन तुझो कमा तो के बचाइण मां अल्लाह जो कमा सही कोठड़ियों नंढियों दरवाजा मजबूत ताला दिना पेन चाबियों ज़ुलेखा के फरमाया यूसुफ तालन के छड़ यूसुफ दरवाजन के छड़ यूसुफ पेरन ते तूंडे दिस मां की तो मेहरबानी कई यूसुफ छड़ो चंबो दरवाजन घण तुझो कमा दर टोड़े तो के इज्जत से बाहर कढण मां अल्लाह जो कमा ये जो यूसुफ भगो तो ज़ुलेखा में भगी हजरत यूसुफ भगो ज़ुलेखा को न चो गुनाह खा छा कमा होडो यकी कढायो से भजे त न पियो हाणे गुनाह को तो भजे त असां के भी कबीरन गुनाह के ये भजन खपे जी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम भगो तो ज़ुलेखा गड ही दर के चंबो जो ही तो दरवाजो खत्म जो सतई दरवाजा खत्म यूसुफ अलैहिस्सलाम आखिरी दर ते पहुतो ज़ुलेखा पोया पहुंची वई पोयो चोले खोरते जो यूसुफ भी ज़ुलेखा बुल हजरत यूसुफ बुल जो नो त चोलो पोयो फटी पे फाटी पे पुठियो गाड़ो यूसुफ बीठो आ एडो त सोनो आ जिया सिज जी तजली दे तक्यो एडो सोनो मुजो यूसुफ अलैहिस्सलाम भजी वयो
दर को बाहर बई टोड़ंदा जो पहुता अजीज आयो घर में त बई कोनन आयो एडे लिठे तो सब अल्लाह अकबर ए यूसुफ टपी आयो वर जुलेखा पोया आई जुलेखा जी अजीज के लिसी करे यूसुफ जा गोड़ा भई वा त तडे त हने पकड़ी पियाऊं घरवारी हुन जी मुजो केड़ो कम मा त माटन जो ना हां जुलेखा चेती यूसुफ ओ अजीज गाल बुधी थी किन्ना ए दिस त सही तू जे पो त घर में सुठो कर रायस इन मुसा जुल्म करे छड़ियो आ मोके अंदर वठी हो मा जोरी भजी पन इज्जत बचाइया या इनके जेल में बंद कर या वडी सजा दे यूसुफ गोड़ा हरण शुरू थियो मुजा रब घरवारी उनी दिया जिया करे दिया कंदो हुकूमत में मिनिस्टर है वजीरा मा तो बेवार सो मुजो कोई कोनी अल्लाह ही वरी अन्या भी मुसीबत मुझे मथो कड़की अल्लाह से फरमाया यूसुफ गलती न कजा केडू मुसीबतूं अचन मुसीबतन के टालण वारी जात मा अल्लाह जिया असा थोड़ो परेशान थींदा आहियूं वो खुदा के छड़े ई दर पदर थी भजंदा को घोड़े जे कढा को मानू जे कढा वडो जुबो दिसंदो बस भज बजा इतो चाड़ो थींदो कुछ न थींदो ए चोलन सा पटकन सन गाल सा मसलो हल न थींदो आ तो ही चेबुनी क्या जेको एक खुदा का घुरंदो रहे उनी जे दर ते झुकंदो रहे सुभान मां बे वडी चादरू पाए पर इनके गुमराह कंदो वता बाबो अरे बाबो हम तो पारी हेठ वन थी दींदुम मुझे में कुछ आहे मां पान के हलाए न तो सगा रब जो मोहताज पूरी दुनिया खुदा जो मोहताज अजीज हैरान थियो यार यूसुफ होयो तो भलो पर मारी घरवारी ही थी चवे ए वाकई भजंदा आया पूछा के यूसुफ साईं खां हजरत यूसुफ ये बीठवा ई बरे तो बरे जी बाह जी रोशनी हुजे ई बरे थो पर रोए थो गोड़ा बिहारे थो जो तो गुनाह को जो डिजंदो आ जो रोईंदो आ समझो था कि न कोन रोए थो तो हो पूछे तो अजीज बुधाय त से यूसुफ ए जुलेखा ही थी चवे वाकई तू यो कम कयो अल्लाह अकबर उनी मल जवाब छा थो दे यूसुफ अलैहि सलाम फरमाए गाल बुध कसूर मुंजो कोने अल्लाह फरमाए यूसुफ घबराए जान काल हिय रावततनी नफ्सी मी मुके पाण वठी मां कोन वठी होयस मुके जे हल तक कम्मा मा कढ लगो मास ओते वणन सा हिय गाल थिया मां जोरी भजी पानी जान छड़ाइया मुके भी का खबर काने का पो बे अजीज बीठवा जुलेखा गालाए थी यूसुफ रोए थो अल्लाह फरमाए यूसुफ हाने बुध ता तो 15 सदी जे मुसलमान के खबर पवे एडन मुसीबतन के मा खुदा टारी यूसुफ ने चुप कर रोना एक मिनट में तुझो मसलो हल देर बिना सही किया थी दो मुझो को वारसी कोने फरमाए व शाहिद शाहिदुन मिन अहलिहा इन कान कमीसु कुद मिन क़बुलिन फसदकत व मिनल कादिबीन व इन कान कमीसु कुद मिन दुबरिन फकज़बत व मिन सादिकीन फलम्मा रआ कमीसहु कुद मिन दुबरिन क़ाल इन्नहु मिन कैदिकुन्ना इन कैदकुन्ना अज़ीम यूसुफ आरज़न हाज़ा वस्तग़फ़िरी लिज़ंबिकी इन्नके कुन्त मिनल ख़ातिईन यूसुफ अलैहिस्सलाम बीठो आ पींघे में नंढो हिकिड़ो पयो आ गाल बुधो हिकिड़ो इहो ई बार गालायो बेर बीबी मरियम जिला हजरत ईसा गालायो अन्या टोम हिकिड़ो बार गालायो चौथो बार गालायो कलमे वारो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम बीठो अजीज परेशान त कंजो चवण वठा यूसुफ सचो आ मुंजी घरवारी भी हिय थी चवे अल्लाह से फरमाए नंढे बार के उठी वेही न सघंदो पर मां तो विहारे उठ मुंजो यूसुफ रोए थो मुंजे नबी जा गोड़ा बीहनी कोन था मुंजो यूसुफ ॾाढो परेशान होते याकूब तो रोए हिते यूसुफ तो रोए होते बाबो यूसुफ ला रोए थो हिते यूसुफ गुनाह जे खौफ जे कर रोए थो उन ना जल्दी उठ न लो पिंगे में वेही रहो अजीज मिस्र दे तके कर जे गाल बुध अजीजा न यूसुफ सा गाल है न जुलेखा सा गाल आ तो फैसलो आसान मां तो बुधाए छड़िया अजीजा जुलेखा के छड यूसुफ के छड रस्तो माथो जाए अदालत जो फैसलो तू कर अजीज हैरान यूसुफ अलैहिस्सलाम समझियो न लो थो जरी न लो तो शायद शाहिदुन मिन आलिहा इन कान कमीसु कुद मिन क़बुलिन
हज़रत यूसुफ जा गोड़ा सुकण लगा, गैबी मदद अची वई, अल्लाह जी मदद अची वई। अल्लाह मुझे दुखन के हाने दूर कंदो, अल्लाह मुझे इज्जत के हाने बुलंद कंदो। हाने मुखे कोई कूड़ो न चवंदो, हाने मुखे कोई डोयारी न चवंदो, हाने मुखे कोई लफ्ज़ न कढंदो। हर को चवंदो यूसुफ भलो हो या नबी जो पुटो भलो हो, छो त मुंहिंजी शादी गवाही हाने शुरू आ। ज़ुलेखा समझी वई त हाने मुंहिंजे खिलाफ मसलो तो थे। ज़ुलेखा मुंह हेठ कई, यूसुफ मुंह मथे कयो, अगोड़े मुंह हेठ ने चेहरो मथे कई। अल्लाह जो कुरान तो फरमाए मासूम बार नंढो जेको ॻाल्हाइण जहिड़ो न आहे, व शहीद शाहिदुन मिन अहलिहा। अल्लाह फरमाए तो यूसुफ जो कोई मर्द न हो, ही छोकरो इन्हनि जो यो ज़ुलेखा वारनि जे टोले जो हो, अज़ीज़ वारनि जे ग्रुप जो हो, मिस्र जो ॿार हो। मां उन्हीं को गवाही ॾियारियो अथमि। ओ नन्ना जल्दी उठ, ही गवाही ॾे, ज़बान तूं ॻाल्हाई थो न पर मां ताक़त ॾियां थो ॻाल्हाइण जे लाइ। मिंट में नड़े जो अज़ीज़ ॻाल्हि ॿुधो, हाणे यूसुफ के घुराए, ज़ुलेखा सां ॻाल्हि न कर, यूसुफ सां ॻाल्हाए बिना, यूसुफ के सॾ करे साम्हूं बीहार। पोइ यूसुफ जे चोले खे ॾिजांइ, जे मुंहिंजो यूसुफ जो चोलो अॻूं फाटल आहे। पोइ ज़ुलेखा सची मुंहिंजो यूसुफ कूड़ो, यूसुफ ज़ोरी चिमड़ो आहे ज़ुलेखा के अॻियां, ज़ुलेखा सीने तां ही चोलो फाड़े करे भॼी वई आहे। पर अज़ीज़ ॻाल्हि ॿुध, जे मुंहिंजो यूसुफ जो चोलो पोइ फाटो पियो आहे, पोइ ॻाल्हि ॿुध, ग़लति फ़ैसिलो न कजांइ। पोइ ज़ुलेखा कूड़ी, मुंहिंजो यूसुफ सचो, मुंहिंजो यूसुफ पुठी रही भॻो आहे, ज़ुलेखा पोइ अची चोलो फाड़ियो आहे। पोइ तुंहिंजी घरवारी कूड़ी, मुंहिंजो यूसुफ अलैहिस्सलाम सचो आहे। सही फ़ैसिलो वणियो कि न कोन? असां तो मशीर वठी वेंदा आहियूं, साईं अबा घणा आहिनि साईं, जेतिरा चई ठीकु आहे, थोरा थिए न मां उते फिरी वेंदुमि। हा न साईं, हो हेठे को मथे ते कूड़ ॻाल्हाईंदा, माना चटी खां बचा। हल हिन चटी को बचे, हुन चटी हो जो रखई मथों सरकार, दुनिया जो मालिक उहो तो सुञाणे थो न। पोइ कबर में किथां ॾींदे, हुते जो वठनी गुरदन सां काॾो मोह ॾींदे, क़यामत ॾींहुं ख़ुदा जे साम्हूं कहिड़ो मोह खणंदे। भाउ हुजई न शायदि ई सही, तुझे मथों चटी पवे भी शायद ही सही दे। अल्हम्दुलिल्लाह हाने तुझी हर दुआ कबूल। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बीठो आ, अजीज जो गाल बिल्कुल यूसुफ हेरिया, यूसुफ हेरिया। हज़रत यूसुफ ईअं तो अचे, हाने त का गणती न आहे, छो त फ़ैसिलो हक़ में थी वियो। हज़रत यूसुफ साम्हूं आयो, अजीज जो तकियो त चोले जे बटन खे बत लॻल कोन्हे, मिटी लॻल न आहे। यूसुफ जा कपड़ा त बिल्कुल साफ़। ज़ुलेखा मुंह हेठ के वेठी आ, वरी चई यूसुफ पुठी तॾे, पुठी जो ॾिने त पुठी रो चोलो आहे ई कोन, पुठी रो चोलो ई नाही। अजीज के रुपए जो रुपयो यकीन थियो त मुंहिंजो यूसुफ सचो, पर मुंहिंजी घरवारी कूड़ी आ। यूसुफ आरज़न हाज़ा वस्तग़फिरी लि ज़म्बिकी इन्नकी कुन्त मिनल ख़ातिईन। ओ यूसुफा, ही मुझो इज्जत जो मसलो आ, छो त घरवारी त मुंहिंजी आ। यूसुफ जे इहा ॻाल्हि ॿियनि खे ॿुधाईंदे त मां बदनाम थींदुमि। यूसुफ घरवारी जी बेइज्जती मुंहिंजी बेइज्जती आ, मुंहिंजी घरवारी जी तौहीन मुंहिंजी आ। ओ यूसुफ ॻाल्हि ॿुध, यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे घर में रहियो आ, मां तुंहिंजी त वॾी ख़िदमत कई आ। यूसुफ इन ॻाल्हि खे ते मिटी विझी करे ख़त्म कर। कलमे वारो जेकॾहिं कोई कंहिंखे मना करे त इहा ॻाल्हि खोल जाई न ख़त्म कर, त इहा अमानत आहे, हुनखे ख़त्म करणु खपे। पर जे ॿुधाईंदो रहो त गुनाहगार थींदो। यूसुफ ते पाबंदी पइजी वई त यूसुफ ख़त्म करे छॾियो। फरमाया ज़ुलेखा जी अज़ीज़ा, चए ॻाल्हि ॿुधो, तव्हां औरतूं मकरे लाहियो छा आहियो? असांजी घरवारी खणी ओ छा बि करे मां जे ख़िलाफ़ हले न, मां के घरों कढंदासीं, पर घरवारी खे ऐं घरवारी तो वरी एॾो ईंदो से मां मौली साहब अल्हम्दुलिल्लाह ॻोठ में बि मायूं खोड़, पर मां घरवारी जहिड़ी से वरी न मिलंदी। अब शुक्र करिया तोखे मिली, जेके ॿिए खे मिलिया त अलाए छा थिए, या हूर तोखे मिली कम लाहींदो। ठीक आ, घर वारनि जा हक़ आहिनि, पर जल्दी ये कन बुधड़ो नथी, मिनट में फैसलो करे वेही रहो ना, छो त माफ़ी जो दर खुलियो पियो आहे, शफ़क़त रहम जो दरवाज़ो खुलियो पियो आहे, इंसाफ दुनिया में आहे। ठीक आ, मां नथो चवां तूं घरवारी सां विड़ो मनो आहे, पर ई जल्दी चवण हीअं ॾींदी। हां पोइ हां कन तो ॾिया चरी तूं ॻाल्हाए। हां तोवारी मां मूंखे गारियूं ॾेई वई आहे, ओ भाॼाई तोवारी न आहे, उहा बि मूंखे सुबुह वठी गारियूं। हां हा ॻाल्हि ॻाल्हि तो
ओ जेके पैसा रखे न उहे खणी वा चोरी मां कोन खयम उन खणी भी पाण वे साजो कूड़ हां हे बांगो आ जैसा विड़ाएस बस वतन तो विणंदो ते टू भणंदो ते हलदो का खबर ना पढ़ कुरान तो पतो पवे न जिए जो कैसेट भरे दिनई से बास कारी ना मंगुर वतंदो फण कढी वतंदो रड़ियो कंदो भला ईमान वने घर वने गोठ वने शहर वने हे मुड़ंदो भाई ठीक आ जे घरवारी से ज्यादती थला तो खोड़ रास्ता उन्हीं के खत्म करना चाहे बाबा घरवारी के राजी कर कुंडली में बिहारे समझाए से घर वींदो ही शे थी नुकसान थींदो वठे 1000 रुपयो परवाह ना है ए 5000 वठ परवाह ना बकरी तुजी थी वई पो खणी तू वनी विकड़े शिकार पर हाली त देई छले से या वछेर तो के देई छरे बस ना थरी पई न कावड़ खत्म ना के बे कसम सा उन्हीं के ठारे छड पर झेड़े के वधाए ना तिलड़ी घणी हुंदी आ बाकस थोड़ी आ ना ढेर पलाल ते रखेस त केडो ढेर सड़ी वी इहाई त मुसीबत अजीज तो चवे जुलेखा जल्दी कर जल्दी कर जल्दी कर जल्दी कर मकरेला है जल्दी कर माफी वाली यूसुफ का सलाम अजीज के प्यारी घरवारी वजीर जी घरवारी बड़ी इज्जत वाली बड़ी हसीन ते जमील लेकिन यूसुफा मां तो के लख मर्तबा सलाम कंदो हां जो केडन मुश्किलातन मां निकरी निकरी मैदान ते अल्लाह फरमाए यूसुफ तुजी पाकाई एड़ी बयान करे छडींदो मां जो इन मिठड़े मोहम्मद और कुरान जो नाज़िल कंदुम ना उनी में भी सूरत यूसुफ आए सूरत यूसुफ किना मुंड को जो हलंदो तो पिछाड़ी ते छड़ो यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो पियो हलंदो करी पान जेल में आ जो करी पान असांजो को मौलवी जेल में वने से पांजा करतूत एड़ा हुंदस न जेल में बाकी छो नबी छो वयो बाबा वींदो आ जेल हर को वींदो हकी भी वींदा चो नाहकी भी वींदा चो नाहकी भी खोड़ जेलन में सब हकीयन था सब बुरा है नाहकी भी बेचारा वींदा है नालो हिकड़ो डो हिकड़ो कंदो आ के एफआईआर में चाचा मामा सब गड करे ठोके छड़ीदा से केड़ी शरीयत काथों जी शरीयत यो इस्लाम काथवा दुई तू ना किन के पकड़ाईंदो जन जे मलाकन के खबर ना है पोड़न अच्छी दाढ़ी वारन इज्जतन के फासाईंदो मां तहां का पुछा तो ये करतूत असा मुसलमान जा आहे या ना चंबो हणे हिकड़ो तो 7 जना एफआईआर में हलो चाचो तो पैसा दींदो न और फैसलो वरन कढियो लाख रुपया वठंदो बस पोर रब्बना आतिना फिद दुनिया 4 लाख खाइयो समझो था ना सही अल्लाह भी केड़े तरीके से खाइयो बस दुआ किया दुआ कबूल न थी दिया दुआ उहा ही कबूल है जो खुदा जो खौफ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के कह बचायो वलकद अहमद भी व हम बिहा मौलवी बैठा है मौलाना नेकमान साहब को तमा सब बैठा हो मौलविन के खबर आओ ता जुलेखा जो इरादो पक्को हो इए थे अल्लाह फरमाए तो यूसुफ इरादो करे हा करे विजे हा पर बुरहान दलाल सी करे यूसुफ इरादे को ही बची एकड़न में तफसीरन में खजाइल जी जो यूसुफ अलैहिस्सलाम सामो जुलेखा गालाए पई त याकूब अलैहिस्सलाम ही आयो पुत्र यूसुफ भाई यो कम असा जिंदगी में कोन थियो थी बचा जाए पाण के खोड़ इशारा यूसुफ के थी या तेरे वे जो न वना हसीन जमील तो हो कपाओ बाह गड तो दुखो मसलो आ लेकिन अल्लाह फरमायो यूसुफ पान के बचावे दो इरादो ही न कहीं जो नबी इरादो वे गुनाह जो न कना है हां मैं तहां को पूछा तो तेनन गुनाहन को पान के बचाए जे या न औ जे फातो तो गुनाह वडो आहे या नहीं पर बी गाल बुधो जे गलतियों आहन गुनाह आहन हे पलाल तो कुछ ना है मां दावा सा चवां तो समंदर जो पानी में कुछ ना है पर जे सच्ची नी सा माफी वट अल्लाह फरमाए तो मां माफी देन ला तैयार पर पो इरादो एड़ो पक्को जे एड़ो पक्को जे अतायबून अल आबिदून अल हामिदून साहिहुन अर्राकिऊन साजिदून अतायबून इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस सादिकीन वस सादिकात वस साबिरीन वस साबिरात वल खाशिन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस साइमीन वस साइमात वल हाफिजीन फुरूजन वल हाफिजात वल हाफिजीन फुरूजन वल हाफिजात वल ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वल ज़ाकिरात जेको मुके घणो याद कंदो मुजो जिक्र ज्यादा कंदो मुश्किल में सबर कंदो सच्चो पक्को हुंदो मुझे दर ते झुकण वारो हुंदो मुका ढिजण वारो हुंदो रोजा में रखंदड़ हुंदो खौफ खुदा दिल में हुंदो मुझा सोना खुशखबरी दे त जन्नत तहां जी के का ढिजण खपे इंशाअल्लाह सी इंशाअल्लाह चो मां पांजन
दोस्तन के सैयद अब्दुल्ला बिन दोस्तन के मुझे भाइरन के घरवारन के लख मुबारक दिया थो जो अल्हम्दुलिल्लाह रब सही जो कम वरतो यो कम वरी काथे नथो मिली सके वरी भी कुरान जे सामो मिली सके तो समझो था ना सही ही मजलिस जन घुरायो ही जलसो जे करायो जन तावन कयो जन खिदमत कई जन खर्च कयो अल्हम्दुलिल्लाह याद रखो ये हाने भी अल्लाह दीदो जो तो सखिया हुन सब कुछ आहे असा दींदा देर सा रब इते ही दींदो आ अग में मुसीबत उतारींदो बानो जरी इरादो कंदो आ वरी कबर क़यामत री अल्लाह तबारक व तआला इज्जत सा उतारींदो आ याद रखो जेके भी तवा से आया हूं के खेड़ी में बैठा के पलाल ते बैठा के देरे ते बैठा के काथे में बैठा क़यामत री है सबन के सुनानी दो हे कुरान सुनानी दो बाना खुश्क ज़बान हुंदा फैसलो खुदा जो सामो इंदो बाने के सड़ो थींदो तो कुरान में गड विंदो अल्लाह फरमाइंदो तू छयो आ जे हे मां इन सा गड हम हे मुझे गुरु के बुधो सजो दी बैठो हो उन बख ते बैठो हो बगरो खाई वरी बैठो हो वरी दुआ में गड हो मूसा ने जी पक्की दोस्ती आ मां तू जो कलाम हां कलाम रब्बा तुझी ज़बान हां मुके दुनिया में मोकले हजार साल मां इनन सा गड गुजारियो आ जेस त ये जन्नत न वींदा मां गाल खत्म न कंदम मुझी सिफारिश जारी आ रब फरमाइंदो तू मुझो कलाम आ मुझी ज़बान आ तुझी शफाअत के कबूल तो क्या मिठड़े मोहम्मद जे शफाअत के कबूल तो क्या जन जे ला हथ रखंदा वणो मां जन्नत जे हवाले क्या थो ई टोटली कुरान हथ रखंदो वींदो इंशाअल्लाह बेड़ा ही पार थींदा जो कुरान नबी जे शफाअत जे सदके जो सब जन्नत में हलिया वेंदा सज में वणन वारो अथड़े मौलू चो वारो कर तवा तो न भजंदो न ये जल्दी दुआ अल मकसूद को संस्कार पर उस्ताद ताम मुझे 033 गोड़ा हार जो मोह हेठ करे समझो था ना दुआ में गोड़ा हार जो मोह हेठ करे ए पंजा गुनाह याद नहीं दा छो त घणा क्या तसे चो त रब साईं जेके भी मुजा गुनाह कबीरा सगीरा सब माफ कर जाए गणे न बुधाए रब के छो त हो रहमान रहीम आ वो गणे गणे न दींदो आ सब माफ करे छड़ींदो आ ई आखिरी मौलूद भी चवंदो पर मां ॾिसां थो तवा चुरण को थोड़ो कमजोर थी गया पलाल शादी थो दे तो पैसो जाम थो अबा खयो सारी कोन खयो न 10-15 अबा जग त लायो तो भरजी वेंदी ला भणा अब्दुल माजिद जान मौलाना तो शकूर जो जलसो थींदो काथे 3 तारीख काथे बेगारी इंशाअल्लाह हेडो बेगारी जो पानी किनारे में जो हेडो रहमत जो जोश किनारे में शुक्र कयो जो होते होते कुरान जा आवाज थता कुरान जो आवाज बुधी पंजी दिलिन जी सफाई करायूं था वरना मुसलमान कुरान को बाहर तक जिंदगी मुसलमान जी ना है हे उनन बुजुर्गन नौजवान जी मेहनत आ जेके प्रोग्राम रखी करे खिदमत जरूर थींदी आ तकलीफ जरूर थींदी आ पर अजर वडो मिलंदो तै करे ना नाथ खान सा थोड़ो तावन जो भी कयो इंशाअल्लाह बाद में दुआ थींदी अल्लाह से मुझे कलमात कबूल फरमाए जे 10 20 50 100 दींदो खुटंदो कोन वधंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला के हुस्न यूसुफ जो भी आबर हित दुनिया हैरान आ ओ महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान ओ हुस्न यूसुफ जो भी आबर हित दुनिया हैरान आ महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान ओ हुस्न यूसुफ जे कटायो औरतन जो आंगरियो हुस्न यूसुफ जे कटायो औरतन जो आंगरियो जिन डिठो महबूब खे दिन सिर कया कुर्बान हो जिन डिठो महबूब खे दिन सिर कया कुर्बान महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान हुस्न यूसुफ जो भी आबर हित दुनिया हैरान महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान ओ दिस मके जी घिटन जा किए कसम कादिर खया
जिस्म के जी घिटन जा किया कसम कादिर खया गाल इन जो त शाहिद अल्लाह जो कुरान आ महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान दिल पर दिलियों राजी कयो सभिनी जो दातार घोट जॾहिं घर आमिला थी पैर अची पाता जमण साराणो रुनो जंहिंजे रोवण रंग लाता बीका ॻाल्हिन बोले हुए होया उम्मत लाइ आता बीका ॻाल्हिन बोले हुए होया तू असां लाइ आता जन्नत में जागी रहे पोइ खुली विया खाता शल निभायो नाता हरदम उन हबीब सां ओ ॾिस मके जी घिटन जा कीअं कसम का दिर खया ॾिस मके जी घिटन जा कीअं कसम का दिर खया गाल इन जो त शाहिद अल्लाह जो कुरान आ महबूब जी तारीफ कंदड़ दिस अदा रहमान सभिन दोस्तन के गुजारिश दुआ में शामिल थियो सभिन दोस्तन के गुजारिश दुआ में शामिल थियो हजरत मौलाना साहिल शेख बिरोई साहब जन दुआ ता घुराइन सभिन दोस्तन के गुजारिश या अल्लाह सही करम फरमा या अल्लाह सही तुझो कुरान सच्चो ला तक न तू मिर रहमतिल्लाह बार बार असां याद पढ़ी असां जे दिल के वडी टेक थी अचे त ता गुनाहन के माफ कंदा हो असां जा गुनाह माफ फरमा रब कबीरा सगीरा गुनाह माफ फरमा या अल्लाह ही जेके भी आया हूं सब तुझा मिठे मोहम्मद करीम जे आशिक के परवाना हूं या अल्लाह तुझे जात का सब डिजऊं था पर तुझे रहमत में वडी उम्मीद रखूं था मिठा रब तू पान कुरान में फरमायो आ त जड़ी मुंह का दुआ करो डिजो भी सही ए मुझे रहमत में उम्मीद भी रखो बई शयूं असां मौजूद आहिन डिजो भी था या अल्लाह तुझी ताकत सबिन का मथे आ तू जब्बार भी आहीं तू कहार भी आहीं तू रहमान भी आहीं तू रहीम भी आहीं रहमान वाली सिफत सा के मालो माल फरमा रहीम वाले सिफत सा मालो माल फरमा या अल्लाह जन मुजाहिदनी प्रोग्राम रखो जन जेतरो तावन के खर्च के खिदमतों के या अल्लाह खिदमतों कबूल फरमा इन जे माल औलाद में बरकत फरमा जेके असी आया सुबह का वठी या अल्लाह जेके विच में विया असन जे माल औलाद में बरकत फरमा असन परेशानियों दूर फरमा असन बई जान सोना बना अल्लाह मिन औज़ बिक मिन इल्मिन ला यनफा व मिन क़ल्बिन ला यख्शा व मिन नफ्सिन ला तशबा व मिन दावतिन ला युस्जाब लहा ऐ अल्लाह असन दुआन के कबूल फरमा असन दुआन के वापस न कजा मिठा रब असन दुआन के कबूल फरमा या मिठड़ा रब ई जेके भी आया हूं जेड़ा भी आया हूं सब गुनाहगार पान के तस्लीम कयूं था असी गुनाहगार हूं न कबीरन गुनाहन जी कमिया न सगीरन गुनाहन जी कमिया पर मिठा रब माफी जो दर तमाम कुशा दुआएं 24 कलाक खुलेला असन के माफी अता फरमा बेनमाजन के नमाजी बना नमाजन जे नमाजन के कबूल फरमा असन अचन कबूल फरमा असन वेहन कबूल फरमा असन आवाज कबूल फरमा असन दुआओं कबूल फरमा अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन व रहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने आजान मिलंदी इंशाअल्लाह जल्दी जल्दी नमाज पढ़ो पो मजे से हलिया वञो जन के वुजू आहे इंतजार कयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अला सलाह हय्या अला सलाह हय्या अल फलाह हय्या अल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। जमात की गुजारिश है सिद्धू सिद्धियों क्यों हजरत मौलाना अली शेर बिरोई साहब नमाज पढ़ाईंदा जैके वजू है तो वे सिद्धू सिद्धियों क्यों जन के ना